Assalamu alaikum. You are watching my YouTube channel ITC Inspiring Tuition Center. Today we will discuss about geometry and important things about the geometry. First of all, we are going to discuss about the geometry. What is geometry? The word geometry is the combination of two words, geo and metry. Geo mean earth and metry mean measurement. So language is mere nothing, as I usually told you. The main thing is concept. So for understanding point of view, I will also use Hindi language so that you can understand the major theme of today's lesson. First of all, we are going to discuss about point. What is point? Point is in geometry is a location. It is has no size, no width, no length and no depth. पॉइंट हिकिड़ी जामेट्रीअ में तमामु घणो किरदारु अदा थी करे. उन जे लाइ जेका जामेट्रीअ में पॉइंट जी तमामु घणी अहमियत आहे. इन अकॉर्डिंग टू डेफिनेशन जे हिसाब सां जेका पॉइंट आहे उहा हिकिड़ी लोकेशन खे ज़ाहिर कंदी आहे. पॉइंट खे जी का बि साइज़ न हूंदी आहे, उन जी का बि विड्थ न हूंदी आहे ऐं उन में उन जी का बि लेंथ न हूंदी आहे ऐं न ई उन जी का डेप्थ हूंदी आहे. उहा हिकिड़ी माना डाट तां शो थींदी आहे. पॉइंट माना जामेट्री जेका शुरू थिए थी उहा पॉइंट खां थिए थी. मिसाल का तव्हांखे डाट हणंदव, मिसाल तव्हांखे सर्किल कढणो आहे, उते बि पॉइंट तव्हांखे कमु ईंदी. तव्हांखे का लाइन कढणी आहे, तव्हांखे का एंगल ठाहिणी आहे, त मतिलबु पॉइंट जी तमामु घणी अहमियत आहे. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लाइन. लाइन कैन बी डिफाइन इज द लाइन ऑफ डिस्टेंस बिटवीन टू पॉइंट्स. माना लाइन खे ईअं डिफाइन करे सघूं था असां त बाबा डिस्टेंस बिटवीन टू पॉइंट, ॿिनि शयुनि जे विथीअ में जेका लाइन अचे थी पई उनखे असां डिस्टेंस चवंदा आहियूं, लाइन चवंदा आहियूं. मिसाल हिकिड़ो जीअं हिकिड़ी ए पॉइंट आहे, हिकिड़ी बी पॉइंट आहे. मिसाल हिकिड़ो मां एग्ज़ाम्पल ॾियां थो. हिकिड़ी ए पॉइंट आहे, हीअ बी पॉइंट आहे. हिते ए लिखूं था असां ऐं सेकंड लेफ्ट हैंड खां असां ए था लिखूं. त हाणे लाइन खे डिफाइन ईअं ई करे सघूं था असां बाबा जेका माना जे अकॉर्डिंग टू डेफिनेशन लाइन इज़ डिफाइंड एज लाइन पॉइंट दैट एक्सटेंड्स इनफाइनाइटली इन टू डायरेक्शन. ॿ डायरेक्शन में पर हले पई, जेका अणखुटंदड़ हुजे, इनफाइनाइटली माना हुजे अहिड़ी लाइन, उनखे चवंदा आहियूं असां लाइन. हाणे लाइन में हिकिड़ी असां वेरिएशन अचे थो पियो. हिकिड़ी हूंदी आहे स्ट्रेट लाइन, ठीकु आहे, ऐं ॿी हूंदी आहे कर्व लाइन. जेका स्ट्रेट लाइन आहे उहा अहिड़ी लाइन आहे जेका पई हलंदी आहे, ठीकु आहे, ऐं उनखे ॿ जेको आहे पंहिंजो हूंदा आहिनि, हिकिड़ी स्टार्टिंग पॉइंट, ॿी एंड पॉइंट. पर जेका स्ट्रेट लाइन हले थी पई इहा खुटंदड़ न हूंदी आहे, इहा पई हलंदी आहे, जंहिंखे असां मैयर नथा करे सघूं, ईअं चई सघूं था असां. छाकाणि त उनजी एतिरी लेंथ हूंदी आहे जेका अणखुटंदड़ हूंदी आहे, हिकिड़ी इनफाइनाइट डिस्टेंस सां हिकिड़ी पई रन कंदी आहे ऐं उनजी को डायमेंशन न हूंदो आहे. उनखां पोइ असां कर्व लाइन ते अचूं था त बाबा उहा कर्व लाइन बि सिंपल ईअं ई हूंदी आहे, पर उनजी जेका हिकिड़ी ॿी करेक्टरिस्टिक इहा त उहा मुड़ंदड़ हूंदी आहे, उहा ज़िगज़ैग टाइप हूंदी आहे, वड़ पकड़ हूंदी आहे. स्ट्रेट लाइन जा अगरि या इन ॿिन्ही लाइन जा करेक्टरिस्टिक पढ़ूं त स्ट्रेट लाइन जी का बि एंड पॉइंट न हूंदी आहे, जीअं मां अॻियूं तव्हांखे ॿुधायमि. उनखां पोइ जेका लाइन सेगमेंट आहे उन में वरी फ़र्क़ु आहे. जेको लाइन सेगमेंट आहे, जीअं मां पहिरियों एग्ज़ाम्पल ॾिनो त हिकिड़ी ए आहे, ॿी हिकिड़ी बी आहे, ठीकु आहे. ए ऐं बी मिसाल हिकिड़ी ए स्टार्टिंग पॉइंट अथसि ऐं बी एंड पॉइंट अथसि. मिसाल 7 सेंटीमीटर जी आहे या 10 सेंटीमीटर जी आहे या 10 फुटनि जी आहे. मिसाल हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियांव मां. मिसाल 6 सेंटीमीटर जी उहा लाइन आहे, हिकिड़ी ए आहे ऐं बी एंड पॉइंट हुनजी बी में जेको आहे सी आहे. त इहो असांजो लाइन सेगमेंट आहे ऐं लाइन सेगमेंट खे मैयर करे सघे थो ऐं उहो उन हिकिड़ो माना टुकड़ो हूंदो आहे लाइन जे सेगमेंट खे, जीअं चई सघंदा. उनखां पोइ रे जो एग्ज़ाम्पल हिकिड़ो बेस्ट एग्ज़ाम्पल इहो आहे त बाबा हिकिड़ो शो आहे, रे इज़ ओनली वन पॉइंट एंड पॉइंट. उनजी हिकिड़ी वन एंड पॉइंट हूंदी आहे. उनजो एग्ज़ाम्पल हिकिड़ो असांजो मां तव्हांखे बेस्ट एग्ज़ाम्पल ॾियां सिज जो. त सिज जी जॾहिं असांखे रे सिज जा जॾहिं किरण असां वटि पुॼंदा आहिनि त उनजी हिकिड़ी यानी एंड पॉइंट असां वटि हूंदी आहे, मगर स्टार्टिंग पॉइंट सिज खां शुरू थींदी आहे. त इहो हिकिड़ो बेस्ट एग्ज़ाम्पल जेको आहे रे जो इहो ई आहे. देन लास्ट में असांखे डिस्कस करिणो आहे पैरेलल लाइन. पैरेलल लाइन यानी हिकिड़ी अहिड़ी लाइन जेका हिक ॿिए में बाक़ाइदे आम्हूं साम्हूं पैरेलल हुजे. उनजो एग्ज़ाम्पल ट्रेन जो आहे. हिकिड़ी ट्रेन जेका हूंदी आहे हलंदी आहे त उनजी जेके पटड़ियूं हूंदियूं आहिनि इहे पैरेलल लाइन जो एग्ज़ाम्पल आहिनि. यानी पैरेलल लाइन्स आर लाइन्स इन अ प्लेन विच डू नॉट मीट, दैट इज़ टू लाइन्स इन प्लेन, दे डू नॉट इंटरसेक्ट आर टच विद ईच अदर. यानी उहे लाइन जेकॾहिं हिक ॿिए सां कॾहिं बि टच न कंदियूं आहिनि.
मिसाल पैरेलल लाइन हलन थी पयूं तो वो पाण में कॾहिं बि काथे भी मीट न कंदियूं आहिनि, उहे हलंदी रहंदियूं आहिनि। पैरेलल लाइन में फर्दर जेके उनखे ॿिनि हुननि में कैटेगराइज़ कयो वियो आहे, हिकिड़ी पैरेलल लाइन यानी स्ट्रेट लाइन ऐं ॿी पैरेलल लाइन जेका कर्व लाइन हूंदी आहे। जेका पैरेलल स्ट्रेट लाइन हूंदी आहे उहा उनजो एग्ज़ाम्पल हीअ आहे जेको मां हिते पॉइंट तव्हांखे ॾेखारियां थो, ऐं जेका कर्व लाइन हूंदी आहे उहे ईंदियूं आहिनि। हाणे ॾिसो इहे आहिनि पाण में पैरेलल पर कॾहिं बि काथे टच न कंदियूं आहिनि। So if you have any query regarding these topics which I currently elaborated, so questions are welcomed. क्वेश्चन ज़रूरु पुछो ताकि तव्हांजी जी रहनुमाई कई वञे। थैंक यू वेरी मच। अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजी चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा। थैंक यू। अल्लाह निगहबान, पंहिंजो ख़्यालु रखंदा।